लीडर टीवी पारां भलीकार। शेख साहब तव्हां ॻाल्हायो पिए पंहिंजे पहिरें ऑटोमेटिक जहाज़ ते, मूंखे हिकिड़ो सुवालु अचे थो ज़हन में जी जी त तव्हां जेके अवल मैनुअल जहाज़ आहे हा उन्हनि में चओ था त 60-70 माण्हू घुर्बल हुआ जी जी ऐं ही ऑटोमेशन या ऑटोमेटिक जहाज़ ख़ुदकार सिस्टम तहत जेके नवां जहाज़ आया हा उन में माण्हू केतिरा खता थिए इहो जेकॾहिं तफ़सील ॿुधायो। एक्चुअली ऑटोमेटिक जहाज़ में जेका न हर शइ ऑटोमेटिक, काफ़ी शयूं ऑटोमेटिक हूंदियूं। ॿिया जेके नॉर्मल जहाज़ हूंदा उनमें राउंड द क्लॉक ड्यूटी थींदियूं, ॾींहुं राति को न को हुअणु खपे, चौकसी खपे। हा चौकसी खपे। 4 कलाक असां राति जो कंदासीं, 4 कलाक ॾींहं जो ड्यूटी कंदासीं। यानी पोइ भले 4 कलाक बीठो हुजे, कुझु बि हुनखे न करिणो पए, पर तॾहिं बि हुनखे उते बीहणो आहे। का शइ प्रेशर डाउन थी वञे, कंहिंजो टेम्परेचर हाई थी वञे या का ख़राबी थी वञे त हुनखे हिकदमि उहा सही करणी आहे। ईअं त पोइ कॾहिं कॾहिं थींदो आहे 2 ॾींहं 3 ॾींहं बि कुझु न थींदो आहे, ईअं पियो हलंदो आहे जहाज़, पर माण्हू जो हुजणु ज़रूरी आहे। ऑटोमेटिक जहाज़ में छा हुजो, हर शइ ऑटोमेटिक थी। मिसाल ॻाल्हि जनरेटर ते लोड वधी वियो त ऑटोमेटिकली ॿियो जहाज़ हली वेंदो। पंप हिकिड़ो ख़राबु थी पियो, ऑटोमेटिकली स्टैंड बाय पंप जेको आहे उहो हली वेंदो। ऐं इलाही पंप था थियनि, 25-26 त पंप था थियनि, सी वाटर पंप, ऑयल पंप, फ्रेश वाटर पंप, उन मां लीकेजिस पियूं थियनि, वरी हेठि पाणी पियो जमा थिए त हिकिड़ी लेवल ताईं पाणी सही आहे, उनखां मथे थिए त पाणी खे ॿाहिरि कढणो पवंदो, न त जहाज़ जो उॾण खतरो आहे। त ऑटोमेटिकली उहो बिल्जिस यानी पाणी जमा थींदो, ऑटोमेटिकली बिल्ज पंप हलंदो, पाणी ॿाहिरि कढी वेंदो। अहिड़े नमूने किथे बाहि जो आहे मिसाल जी ॻाल्हि त उते बाहि लॻे थी, अञा धूं कोन थींदो त ऑटोमेटिकली स्प्रे थींदो ऐं कहिड़े क़िस्म जी बाहि आहे उन मूजिबि थी वेंदो। मिसाल जी ॻाल्हि अहिड़ा इंडिकेटर लॻा पिया हूंदा हुआ, डिटेक्टर लॻा पिया हूंदा हुआ, फायर डिटेक्टर, स्मोक डिटेक्टर, जेके किन बाहिनि में पहिरीं धूं थो निकिरे त यकदमि उहो स्मोक डिटेक्टर स्मोक खे डिटेक्ट करे अलार्म ॾींदो ऐं उते पाणी हलाए छॾींदो, हणी छॾींदो। उहो ख़तरो नूसे था वठनि। हा छो त उहो सेंसर आहिनि। हा सेंसर आहिनि, त उहे जीअं ई मिसाल जी ॻाल्हि दरवाज़ा कोन थींदा आहिनि जेके अंदरि कंहिं डिपार्टमेंट स्टोर में हलिबो आहे त ऑटोमेटिकली दरवाज़ा खुलंदा आहिनि। इहो छा आहे, हू बसि पासनि खां सेंसर लॻा पिया आहिनि, जीअं ई को माण्हू अची थो बीहे त माना उहो धूं अची वियो, यानी हिकिड़ो बंदि थी वियो, रुकावट थी, त ऑटोमेटिकली उहो मोटर हले थी, मोटर हले हुनखे तीअं उते बि बाहि जा उन्हनि जा कई सेंसर हुआ त उन करे उहो थी वेंदो, ऑटोमेटिक थी वेंदो। त उन करे माण्हू जेके आहे थोरा थी विया। या जहाज़ ते वाढे जो कमु हूंदो, उन जो कमु हूंदो टैंकुनि जो माप, सुबुह साण मंझंदि जो ऐं राति जो वठणु, त पाणी जी टैंक में केतिरो पाणी आहे, केतिरो तेल आहे, केतिरो छा आहे, छो जो इहो न वधणु खपे न घटणु खपे पाणी। उन लाइ चिपी हूंदो, वाढो हूंदो, वाढे खे चिपी था चवनि, उहो बि ऑटोमेटिक जहाज़नि ते ऑटोमेटिक थी वियो। त ऐं खाधे पीते लाइ बॉइलर या हे हू जेके चुल्हा हूंदा हुआ उहे बि ऑटोमेटिक ऑन थींदा ऑफ थींदा हुआ, यानी ॿारण लाइ बि ॿारण जूं सहूलियतूं, रध पचाव लाइ बि थोरनि माण्हुनि जी ज़रूरत हुई। ऐं खाइण लाइ बि प्लेटूं डिस्पोजेबल टाइप हूंदियूं, हर को पाण वञे ऑफिसर जेकी वणे उहो किचन मां खणी बाद में प्लेटूं डिस्पोज करे छॾे, उछले छॾे। त माण्हू 75, 70, 60 मां उन्हनि ॾींहंनि में यूरोप पासे त उन्हनि 16, 17, 18 ताईं वञी पहुता, पर असां इहो सोचे त भई हाणे माण्हुनि खे बेरोज़गार न कजे, असां वटि मिड़ेई 30 खनि हूंदा हुआ। माना तव्हां 50% रखिया, यूरोप 25%। माना 30 खनि माण्हू थी विया, माण्हू बि घटिजी विया। ऐं ॿियो इहो थियो जो बंदरगाहनि में बंदरगाह मॉडर्न थी विया। न त मूंखे यादि आहे शुरू ॾींहं में जिद्दे में पुराणा बंदरगाह में 3 महीना बि जहाज़ बीठो हूंदो, पर पोइ एॾा मॉडर्न जहाज़ थी विया जो यकदमि कार्गो लहणु लॻो, चढ़णु लॻो, त माना इहे बि ॾींहं बची पिया सामान। त इन करे पोइ छा थियो, हाणे जेका आहे ज़रूरत ई कान एॾी थी पवे। ऐं पैसेंजर जहाज़ जेके अॻु में माण्हू पैसेंजर जहाज़नि ते चवंदा, हाणे हर कोई हवाई जहाज़ में थो वञे। हाजियुनि जा जहाज़ 4-5 हाणे हर को चए थो भई जल्दी वञा, पहुचा ऐं अचां ऐं भाड़ो को एॾो को घणो कोन्हे। त इन करे जेका आहे मर्चेंट नेवी जेका आहे ॾींहुं ॾींहुं ख़तमु थी वञे, यानी घटि बि वञे, तमामु घटि बि वञे। इहा ॻाल्हि आहे। हाणे इन करे मां चवां थो त हाणे कंहिंखे हिन में न चवणु खपे, छो जो हिकिड़ो को सिविल इंजीनियर थींदो त उहो त पंहिंजो
दुकान बि खोले सघंदो, मरीन इंजीनियर थींदो, पंहिंजो सॉरी मैकेनिकल इंजीनियर थींदो, इलेक्ट्रिकल इंजीनियर थींदो, त हू त पंहिंजो दुकान बि खोले सघंदो। मरीन इंजीनियर थियण वारो छा कंदो? जहाज़ ख़रीद कंदो। सॉफ्टवेयर इंजीनियर त पंहिंजो जान आहे हुनजे लाइ। ऐं जहाज़ जेकॾहिं ख़रीद कंदो हिकिड़ो, त केतिरनि दुनिया जे मुल्कनि में हू पंहिंजियूं ऑफिसूं ठाहींदो, माना हू त कारोबार त उहो करे कोन सघंदो, या केतिरा माण्हू समाए सघंदो। समाए सघंदो। सो इन करे मरीन इंजीनियरिंग में स्कोप ख़तमु अचे, सोचे सम्झे अचे, या रुगो इहो सोचे अचे त भाउ मां ग्रेजुएशन कयां थो, पोइ जेकॾहिं लॻो किथे पघार वॾियूं आहिनि, हिन में को शक कोन्हे, जेके कंहिंखे जहाज़ त जंहिंखे मिलियो थी वञे नौकिरी, पघारूं वॾियूं आहिनि, त हू इहो सोचे अचे त जेकॾहिं मूंखे कंहिं चांस मिलियो थी वञे जहाज़ ते, त ठीकु आहे। न त पोइ जीअं असांजो आहे नूर मोहम्मद जादवानी एम्बेसडर, उहो 5th इंजीनियर हो, पोइ हुनखे जहाज़ कोन पियो मिलियो, वेट पे कई कराची में, हिते हुनजा ॻोठ आया, उमरकोट जा आया, कुझु छोकिरा BA पास करे। माना इहो तव्हां उहो था चओ जेको चेयरमैन आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो। बिल्कुलु बिल्कुलु। त उन ॻोठ जा उमरकोट जा कुझु हुनजा दोस्त आया BA करे कराची, उन्हनि CSS जो इम्तिहान ते ॾियणु चाहियो, त उन चयो आउं वेठो आहियां, मूं बि BA त ग्रेजुएशन त कई आहे, आउं बि थो विहां त हू पास थी वियो, पर अञा रिज़ल्ट कान निकिती, तेसीं हुनखे जहाज़ बि मिली वियो। हू जहाज़ ते वियो, जहाज़ ट्रिप हणी कैनेडा खां 3 महीननि खां पोइ आयो, ख़बर पई त भई हू न रुगो CSS में पास थी वियो, पर हुनखे फॉरेन सर्विस मिली आहे। पोइ मूंखां पुछणु लॻो त छा कजे, मूं चयो भई तूं दुनिया घुमण लाइ आयो आहीं न मचे नेवी में, उहा तूं हाणे उहो घुमंदे, त हू एम्बेसडर थी वियो। या हींअर अॻियूं जेको ईरान जो एम्बेसडर माशाल्लाह शाकरी इस्लामाबाद में, उहो मुंहिंजो स्टूडेंट हो, उहो मर्चेंट नेवी में, उहो त पढ़ी कराची मां वियो, पर पोइ उन वरी पोइ CSS कई ऐं एम्बेसडर थी वियो। त इहो सोचे को अचे त ठीकु आहे, मूंखे भई ग्रेजुएशन करे पोइ उनखां पोइ मास्टर्स करणी आहे, CSS करिणो आहे, या मास्टर्स कंहिं अहिड़े ॿिए सब्जेक्ट में मरीन बायोलॉजी या ॿिए अहिड़े में करिणो आहे, त पोइ त ठीकु आहे। बाक़ी जहाज़नि लाइ हींअर बि अॼुकल्ह बि कराची में ई 50 खां मथे कैप्टन ऐं चीफ हींअर बेरोज़गार वेठा आहिनि, जहाज़ ई कोन्हे। सो इहा ॻाल्हि आहे, इन करे मां रोकियां थो त हाणे को न अचे हिन फील्ड में। न त हालांकि उहो ज़मानो हो जॾहिं मूं जॉइन कई 68 में, तॾहिं मां ख़ासि लिखणु ई इन करे शुरू कयो त घणे खां घणा अचनि, ऐं पोइ हुन में कूड़ियूं सचियूं मिड़े कुझु। हालांकि उते जूनियर हुयुसि जहाज़नि ते, हर वक़्तु इंजनूं में हूंदा हुआसीं, बंदरगाह लंडन हूंदो, ॿिया घुमण वेंदा हुआ, असां इंजनूं में वेठा नट बोल्ट साफ़ कंदा हुआसीं, पर पोइ वरी कुझु कूड़ियूं कुझु सचियूं इंस्पायर करण लाइ मां कहाणियूं लिखियूं त जीअं अचनि, ऐं पोइ आया तमामु घणा आया मर्चेंट नेवी में, असांजा सिंधी ॾाढा सिंध जा ऐं आया। पोइ अवां हाणे लिखणु शुरू कयो? जी, पोइ छा थियो? लिखणु अवल तव्हां शुरू कयो, पेंटिंग बि कई, पर बादल खां पोइ हिलाल पाकिस्तान इस ताईं आयासीं, पेंटिंग्स बि हलियूं, पोइ अव्हांखे ख़्यालु थियो त पेंटिंग्स न लिखणु। जहाज़ ते आउंसि न, त जहाज़ ते यानी आउं हिकिड़ो उन्हनि ॾींहंनि में हिकिड़ो माहौल अहिड़ो हो जो हिकिड़ो असां अॻे कैडेट कॉलेज पिटाड़ो में पढ़ण करे दिमाग़ु ख़राबु असांजो, सची ॻाल्हि आहे, बसि पाण खे अलाए छा सम्झोसीं, वरी जो अंग्रेज़ी उते ॻाल्हाईंदासीं, हे कंदासीं, या वरी कर्नल कुंग बि असांखे थोरो मथे ते चाढ़े रखियो त तव्हां ई ख़ासि माण्हू ईअं। वरी जो मरीन अकेडमी आयासीं त उते बि वरी साईं बसि पाए यूनिफॉर्म अछो हे हू, जहाज़नि ते वेंदासीं त जहाज़नि ते बि इज़तूं पिया ॾींदा हुआ उते जा माण्हू ऑफिसर, त थोरो दिमाग़ में असांखे बि मस्ती हुई आहे, वेस्टर्न कल्चर मां जा त भई जहाज़ ते वञिबो, पीबो, हे कबो, डांस। अव्हांखे कटियां थो हिकिड़ी ॻाल्हि, जी हा, इहो पोइ डांसनि ते अचूं था। इहो पेटाड़े जे स्टूडेंट जो मथो फिरियल जेको चओ था, इहो छो हूंदो आहे? बसि पोइ हू हुनखे हिकिड़ो न पाण खे बालातर छो थो सम्झे? मुंहिंजे ख़्याल में हुनखे हिकिड़ो जंप मिलियो थो वञे न, त हिकिड़े ॻोठाणे माहौल मां निकिरी हिकिड़ो यानी जिते हिसेल हे उहो डिॼणूं हे होॾां वरी हलियो थो वञे, त उते वरी दुनिया ॿी थो ॾिसे, वरी पाण जहिड़ा ॿिया एक्चुअली संगत ते आहे न, त उते वरी पोइ ॿिया हिकिड़ा अहिड़ा मिलियो था वञनि साथी, जेके नेवल ऑफिसरनि जा पुट आहिनि, आर्मी वारनि जा पुट आहिनि, या रफ़ीक अचल जा ज़मींदार आहिनि, वॾेरा आहिनि, जिन खे या हिन काज़ी अकबर ऐं काज़ी आबिद जो पुटु हूंदो आहे, मुंहिंजा क्लासमेट। कहिड़ा? मूंसां गॾु हूंदो काज़ी अकबर जो पहिरीं ज़ालम बशीर नालो हूंदोसि, ॿिए जो हूंदो इहो गुल चवंदासीं असां, गुल अब्बासी, ॿई गुज़ारे विया, त उहे हूंदा हुआ। त उन्हनि जूं वरी होटलूं, उन्हनि जूं ॻाल्हियूं, जीअं मिसाल ॻाल्हि दावत पई थिए, मूंखे यादि आहे
का वॾो फंक्शन पियो थियो उन में असां उन्हनि सां गॾिजी वेंदासीं उन्हनि जे वालिद सां त इन करे पोइ ऑटोमेटिकली जेसि ताईं इहो वरी हाणे माइटनि जो कमु आहे तिने में असां माइटनि खे बि होश न हूंदो त ऐं मुंझियल हूंदा त हुननि खे रोके हुनखे दॿाउ में आणिजे हिसाइजे या छॾिजे त भले अॻियां वधंदा रहनि त ईअं थी वियो कमु पोइ उन में के हथ मां निकिरी विया यानी होशियारु हुआ पर पोइ वधीक न पढ़िया पोइ हरकतुनि में भॼण हे इन्हनि में बची विया के वरी तमामु घणो राइज़ बि कयो जिन तमामु घणो राइज़ कयो ऐं न त हूअं थी सघंदो पंहिंजे ॻोठ में हुजनि हा त एॾो उन्हनि खे चांस न मिले हा त इन करे जीअं असां जहाज़ ते वियासीं त अकेडमी में जॾहिं हूंदासीं पढ़ंदासीं त अकेडमी में असां ॾिसंदासीं त भई इहो हर को इहो ई चवंदो त भई जहाज़ ते वञी उते बियर सस्तो आहे फ्री आहे तक़रीबन ऐं वरी फिल्मूं ॾिसंदासीं या जहाज़नि ते वेंदासीं सैटरडे ते क्लास थींदा हुआ त उते जे ऑफिसरनि खे ॾिसंदासीं त यूनिफॉर्म पाए हू फिल्मुनि में बि ॾेखारींदा हुआ 555 जो हिकिड़ो दॿो हूंदो सिगरेटनि जो उहो हथ में दॿो खणी पिया हलनि सिगरेट पिया पीअनि बियर जो दॿो बियर पिया पीअनि ऐं ॿिए में वरी सिगरेट जो 555 उहो हथ में हूंदो त असांखे इहो ब्रांड ठही वियो तव्हांजे दिमाग़ में थिए थो न हीरो वर्शिप जेको ॾिसबो जीअं मूंखे यादि आहे मलेशिया में हूंदो हुउसि त इहो असांजो ॿियो हिकिड़ो दोस्त हूंदो हुओ पुटु नंढो ॿारु हो अञा पढ़े पियो प्राइमरी में बि पढ़ियो हुते पाकिस्तानी हो त उते वरी जेको गाहु कटणु ईंदा न गाहु कटण वारा उहो हिकिड़ो यूनिफॉर्म पाए ईंदा हुआ हीअं थी त उनखां पुछिबो तूं वॾो थी छा थींदो चवंदो गाहु कटर थींदुसि छो त उहो इम्प्रेस थियो न जंहिंमां इम्प्रेस थिए न माण्हू त असां वरी उन्हनि मां इम्प्रेस हूंदासीं ऐं तिन्हिनि में अञा पीअणु हे हू एॾो ईअं न नॉलेज हुई त भई हराम आहे या ख़राबु आहे या अंग्रेज़ बि नथा पीअनि अंग्रेज़ बि हिनखे ख़राबु था सम्झनि पर हिकिड़ो जुनून हो ईअं तॾहिं जहाज़ ते जॾहिं वियासीं जो मूं तव्हांखे ॿुधायो अॻे दफ़ा शायदि तव्हां ॾेई चुका आहियो जो या अलाए न मूं तव्हांखे ॾिनो त ॿुधायो त जॾहिं जहाज़ ते वियासीं त पहिरीं ट्रिप में जॾहिं लॉस पामास कनारी आइलैंड जहाज़ पे वियो त हितां कराची खां मिड़े 20 ॾींहं खनि जो पंधु हो छो त तिन में सुइज़ कैनाल बंदि हो सुइज़ कैनाल बंदि हो सो अफ्रीका खे फेरो ॾेई वेंदा छो त विच ते झेड़ो आहे सुइज़ कैनाल जो हा झेड़ो हलंदो हुतां विच मां न लंघे सघियासीं त हुतां सॼे अफ्रीका खे फेरो ॾेई पोइ जॾहिं कनारी आइलैंड खे 2 ॾींहं वञी पहुता त जहाज़ जेको पर्सर आहे रेडियो अफसर उहो पर्सर थींदो आहे उनजो कमु आहे पघारूं ॾियणु हे करणु या कंहिंखे का शइ खपे या कंहिंखे अस्पताल डॉक्टर वटि मोकिलिणो आहे पोर्ट में त उन असांखां पुछियो त भई जहाज़ 2 ॾींहंनि खां पोइ लॉस पामास कनारी ॿेट ते पियो अचे ड्यूटी फ्री ॿेट आहे तव्हांखे जेका शइ खपे त असां उनखे ऑडर कंदासीं उहे ईंदा कस्टमर सां गॾु अची तव्हांखे ॾेई वेंदा छो त असां जहाज़ वारनि लाइ ड्यूटी फ्री आहे त सभिनी लिखियो त मूं बि लिखियो मूंखे यादि आहे बियर कोकोला 7 अप चॉकलेट ॿियूं शयूं त मूंखे यादि आहे तिनि में बियर पाकिस्तानी ₹9 जो क्रेट हूंदो ऐं 7 अप कोकोला जो क्रेट उहो ₹12 हूंदो डॉलर घणे डॉलर ₹4 ₹4 डॉलर जो यानी आउं जेकॾहिं हिकिड़ो क्रेट वठां त ₹36 बियर जो क्रेट हा ₹48 कोक जो क्रेट न हू डॉलर ₹4 वारा डॉलर न रुपया पाकिस्तानी रुपया यानी ₹9 माना $2.5 लॻभॻि हा $2.5 पर उहो पघार उहो अहिड़े सां कटिबो आहे जॾहिं डायरेक्ट पघार मां सॼी जॾहिं वाइज करे ईंदासीं पोइ उन मां उहो कटिबो आहे त ईअं त ऐं पघार बि पर ख़ैर वरी बि घणो हूंदो ₹480 मुंहिंजो पघार हो एज़ अ जूनियर इंजीनियर हालांकि उन ॾींहुं मुंहिंजो पीउ डिप्टी कमिश्नर हूंदो उनजी ₹900 हूंदो इन अधु जेतिरो हूंदो त पघार $125 थिया उन ज़माने हा उन ज़माने में पर उनजो ॿाहिरि असांखे जेको विलायत में असांखे 1/3 मिलंदो अच्छा ॿियो बाक़ी पाकिस्तान में अची मिलंदो ॿाहिरि जिते हूंदा हुआसीं त असां हुनखे लिखी ॾिनो मूं बि लिखी ॾिनो बियर ऐं नालो इहो चॉकलेट कोकोला ऐं उनखां अलावा असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं त असांजे ॻोठ में कंहिंखे थधि ज़ुकाम थींदो त ब्रांडीअ में वरी माखी विझी पीआरींदा यानी ब्रांडी कोई असां हुनखे हराम या इहो न सम्झंदो मां वरी ब्रांडी जी बॉटल बि हिकिड़ी घुराई ऑडर ॾिनो उहा भला $8-10 जी का त पोइ उहा लिस्ट वरी फिरंदी हिक ॿिए वटां थींदी मुंहिंजे दोस्त वटि पहुती मुंहिंजो ॿियो 2 दोस्त हुआ हुते
उहे जेके हुआ उन्हनि वटि उहे मूं वटि यकदमि आया, चई हीउ छा लिखियो अथई? उहे साईं केरु आहिनि? उहे हिकिड़ो बंगाली हो, ॿियो वरी गोहर रहमान इलेक्ट्रिकल इंजीनियर हो, उहो अञा ताईं हयात आहे, हिते कैमारी ते हुनजो वर्कशॉप बि आहे। उहे ॿई आया, त कमाल थो करे यार, हीउ तो लिखियो आहे बियर? मूं चयो हा छो? चई त बियर पिबो? मूं चयो छो, मर्चेंट में आख़िर छा लाइ आहियूं, बियर ऐं सिगरेट? चई कमाल थो करे, ज़रूरी आहे छा मर्चेंट में इन लाइ आहियूं? तंहिं मूंखे पोइ कन्विंस कयो, तंहिं चयो न कंहिं बि नमूने सां तोखे पीअणो न आहे हीअं। त मूं चयो भई कमाल आहे, अकेडमी में बि न पियूं, हिते बि न पियूं, ॿिया सभु पर बहरहाल हुननि मूंखे कन्विंस कयो। मूं चयो वाक़ई इहा त ॻाल्हि आहे, ऐं इहा ॻाल्हि इन ई करे मां हर कंहिंखे चवंदो आहियां भई संगत ते वॾो दारो मदार आहे। अॼु जे मूंखे नंबर हुजनि हा त आउं ॿिया जेके मुंहिंजा दोस्त आहिनि पियो धुत थिया पिया आहिनि ऐं वञ त होश ई कोन अथनि, ऐं हीअं त शराब नथो मिले त वेतर हुननि जूं हालतूं ख़राबु आहिनि, वीचारा के जहिड़ो ख़राबु थी पियो, लीवर ख़राबु थी पियो, गुज़ारे विया। त अॼु अलाह जा शुक्र आहिनि जो चङो जो उहे मिलिया अॼु ॾींहं ताईं। चवंदो आहियां त भई, ऐं इन करे मां हर हिक खे चवंदो आहियां त बाबा पंहिंजे ॿारनि ते नज़र रखो, उन्हनि जे दोस्त उन्हनि जे संगत ते डिपेंड थो करे। त पोइ हुननि इहो चयो न। पोइ वरी जॾहिं जहाज़ ते छा हो जो असां नवां नवां आयासीं, ॿिया सभु अंग्रेज़ गोरा हूंदा हुआ, असांजी बैच ऐं सेकेंड बैच जो हुउसि, त गोरा हूंदा हुआ त उहे छा कंदा हुआ जो बसि ड्यूटी ॾेई पोइ जेकॾहिं टाइम हूंदो वेठा जुआ खेॾंदा हुआ, पते रांदि ब्रिज हलंदी हुई, त मूंखे उहा बि कान ईंदी। त हू पोइ छा कंदा हुआ, मूंखे पाण सां रखंदा कोन हुआ, मूंखे चवंदा यार उसको बैरे को तो बोल के, बैरे खे त चई छो त भई चांहि त खणी अचे, सैंडविच तो खणी अचे, हीअं त करे अचे। पोइ मूं चयो छॾियो, ॾिसण बि मूं छॾे ॾिनो। पोइ हाणे छा कजे, कीअं टाइम पास कजे? त पोइ मां ॾिसंदो गोहर रहमान वीचारो क़ुर पढ़ंदो, तफ़सीर इहे शयूं इस्लामी, मां वरी पोइ किताब विताब नावल इहे जेके हूंदा उहे पढ़ंदुसि, ऐं पोइ वरी कूड़ियूं सचियूं ॻाल्हियूं पंहिंजियूं या जेके ॿुधंदुसि इहो कंदुसि, उहे मां नोट करे मां काज़ी आबिद ॾे अख़बार ॾे मोकिलींदुसि। अच्छा, पोइ इबरत में छपी वियूं। ईअं लिखण जी आदत टाइम जो मिलियो। भई ज़ाहिर आहे कराची खां कैनेडा पिया वञूं 39 डेज़, कराची खां क्यूबा पिया वञूं 30 डेज़, या होॾां टोकियो खां लॉस एंजल्स पिया वञूं तक़रीबन 35-36 ॾींहं। त पोइ टाइम कीअं पास थिए? पोइ इन में मूं लिखणु पढ़ण में ॾाढो लॻायो। पोइ जहाज़ ते, ऐं ॿियो छा थींदो, जहाज़ में रोलिंग पिचिंग जे करे रंग बंग हारिजी वेंदा हुआ, पेंटिंग न थींदी हुई। पोइ मां पेंटिंग छॾे ॾिनी, मूं चयो हे न हली सघंदी मूंखां। ऐं ऐं ॿियो ॻाल्हि त मुंहिंजे दिमाग़ में इहो त कंहिं नमूने सां सिंध जे माण्हुनि खे इम्प्रेस कजे त अचनि, मुंहिंजे लिखणु ज़रूरी आहे। ऐं हालांकि उन्हनि ॾींहंनि में मुंहिंजे लाइ इंग्लिश में लिखणु ईज़ी हो, उर्दू त ख़ैर पढ़ी कान हुइसूं, इंग्लिश में लिखणु ईज़ी हो, पर मूं सिंधीअ में लिखण चाहियो। पोइ थोरो थोरो पोइ काज़ी आबिद वारा वीचारा उन कंहिंखे लॻाए, हयात हूंदो हो, ॿियो अज़ीज़ शेख हूंदो हो, ऐं वेंदे पोइ हीअ पंहिंजो पीर मज़हर बि उते आयो, पोइ उहे मुंहिंजी करेक्शन कंदा हुआ सिंधी में। हा, प्रूफ रीडर थी आयो। जीअं हींअर उर्दू जो थो चए, हीअ अफ़वान उम्मत अख़बार आहे, उहो पहिरीं मां जॾहिं लिखियो उर्दू सफ़ा मूंखे त एॾी न ईंदी, पोइ वीचारो अफ़वान ख़बर न कंहिंखे चई करेक्शन कराए कराए कराए, हाणे 13-14 साल थी विया आहिनि, मुंहिंजे ख़्याल में 12-13 त उर्दू जा किताब थी विया आहिनि। त ईअं पोइ लिखणु अची वियो ऐं आदत बि थी वई। वरी छा थियो, पहिरियों किताब जेको आहे मुंहिंजो सागर मुंहिंजो साहिल, उन ते मूंखे अमर जलील खे अवॉर्ड मिलियो गिल्ड पारां। हा, त हिकिड़ो मुंहिंजो जेको अमर जलील फेवरेट राइटर हो मुंहिंजो, उन सां गॾु मूंखे बि अवॉर्ड मिलियो, त मूंखे हिकिड़ी ख़ुशी थी। त पोइ हिकिड़ो यंग माण्हू ॾिसो, हार्डली कोन 22-23 जो हुउसि, उन में मूंखे एॾो मिले इज़त, पोइ मां फुल टाइम लिखंदो रहियुसि। मुंहिंजो लिखणु ज़रूरी आहे, पियो लिखे। अॼु को आख़िरी सुवाल थो पुछां था, हिन अली गोहर रहमान ऐं बंगाली अव्हांखे रोकियो बियर ऐं विस्की इन खां अवल पीअंदा? इन खां अवल पीअंदा? न, इन खां अवल कोन पीअंदुसि, पर पिटाड़ो कैडेट कॉलेज में जॾहिं हुआसीं त उते नेवी जा हूंदा हुआ दोस्त, असांजा क्लासमेट, ऐं नेवी में पाकिस्तान नेवी में अलॻि हो। वेंदे हीअ PNS कारसाज़ था ॾिसूं न, उन में बि हिकिड़ो बार रूम ठहियो पियो। असां जॾहिं वेंदा हुआसीं PNS कारसाज़ घुमणु, त उन में बार रूम हूंदो हो। बार रूम में पोइ ज़ाहिर असांखे कोन ॾींदा हुआ, पाण पीअंदा पिया हुआ। ऐं मुंहिंजे बार रूम जे ॿाहिरां मूंखे यादि आहे त कुझु हिन क़िस्म में कोटेशन लिखी पई, त जेका हलीम ब्रोई पंहिंजे किताब में लिखी आहे, त नाला उहो गॾु आहे जेको नथो पीए, ऐं उहो गॾु खां बदतर आहे जेको पंहिंजा ग़म शराब जे प्याले में ॿोड़े नथो, उते नथो। त हिकिड़ो यानी नॉर्मल शइ सम्झी। त हू जेके पिटाड़ो जा जेके नेवी वारनि जा हुआ न पुट, उहे बियर खणी ईंदा हुआ, ऐं उहे
पंहिंजे दोस्तनि खे पीआरींदा हीअं कंदा ऐं हिकिड़े दफ़ा मूंखे बि उन दावत ॾिनी त अॼु बियर पार्टी आहे अची वियो तीअं फलाणो सो आउं बि तयारु थी उॾे मूं चयो आउं बि वञा पियो बसि बियर था पियूं त आउं निकितुसि पियो त ओॾी महिल मुंहिंजो जेको नओं रूममेट थियो अशफाक बेग जेके अशफाक बेग चेंज पास पार्टनर हाँ चेंज अशफाक बेग तैं चयो कहाँ जा रहे हो यार जल्दी जल्दी में वो ख़ुशि हो मुझे यार आज बियर पार्टी मुझे बुलाया है यानी मूं उनखे इन करे ॿुधायो त तोखे बि कान्हे चवंदो मूंखे यादि आहे हाँ हुन चयो बात सुने अल्ताफ़ ये छोड़ो बियर पीना ये वो तो मुझे क्या हुआ थोड़ा पीने से ये न पियो बेहतर है कम से कम कसम खाने जैसे तो हो गए कि तुमने नहीं पी कभी हाँ मखा अगर तुम ये जो छोड़ो हुन मूंखे विहारे छॾियो जो मूंखे यादि आहे मूं उन सां वॾो बहस कयो मुंहिंजो पोइ तूं नेवी में कोन ईंदे आहे चई हा नेवी में मुंहिंजो पोइ उते कोन पीअंदे आहे त चई न आउं कोन पीअंदुसि पीअणु ज़रूरी आहे छा पर पोइ मूंखे हुन आउं वरी हुनजो इज़त कंदुसि डिॼंदो बि छो त पढ़ण में होशियार बि हो न होशियार बि हो ऐं हुनखां हर शइ पुछंदा बि हुआसीं त पोइ मूं अशफाक बेग खे चयो हीअं फलाणो हालां मूंखे ॻाल्हि वणी कान त मूंखे मसे मसे त हुननि पंहिंजो कयो आहे त पोइ त इन मां बि यानी तव्हां अंदाज़ो लॻायो त संगत जे करे जे आउं उते बि पियां त पोइ त वठ में न अचां मूंखे यादि आहे असां हाला में जॾहिं रहंदो हुउसि नंढो हूंदो हुउसि त असांजे पाड़े में हिकिड़ो अची रहियो हिकिड़ो फैमिली अची रही उनखे वरी जुआ जी रांदि हुई उहो वरी खखड़ियूं जेके थींदियूं न गिदामड़ी जूं खखड़ियूं उन्हनि ते अखरबूरी खेॾंदासीं त एॾो उन में मज़ो अचणु लॻो जो अखरबूरी में जो असां खखड़ियूं गॾु पिया कंदासीं खेॾंदासीं जो मूंखे यादि आहे त मुंहिंजो पीउ जो मामू जेको हेडमास्टर हो उहो हिकिड़ी ॾींहुं अची वियो साम्हूं अची ॾिठईं घटीअ मां त असां घटीअ में वेठा खेॾियूं पोइ मूंखे ॾाढा दड़का ॾिनई कई ऐं मूंखे ॼण कॾहिं बि न वञिजे हीअं कजांइ त मूं चयो चऊं कोन पोइ खेॾियुमि कोन पर मूंखे यादि आहे त के महीना मूंखे एॾो इनर यानी अर्ज थींदी हुई त आउं बि जुआ हली खेॾां नशो पियलो नशो त आउं सम्झां थो उही इन अर्ज आहे जेका हिकिड़ो दफ़ो जेको शराब थो पीए घुटको थो खाए या का बि शइ करे थो त हुनखे थिए थी जो पोइ मजबूर थियो थो वञे इन करे ॿार ते माइट खे खपे त ॿार खे अनअटेंडेड ॿाहिरि न छॾे ऐं हुन ॿार खे मॉनिटरिंग करे उहो सुठनि स्कूलनि में ॿाहिरि बि विलायत में बि चवंदा आहिनि त भई ॿार रुॻो ॿार ऐं टीचर जो कोन्हे माउ जो कमु आहे उनखे मॉनिटर करणु भले माउ पीउ न पढ़ाए उनखे पर घटि में घटि उनखे मॉनिटर कराए त होमवर्क छा मिलियो आहे हू पढ़े पियो न पियो पढ़े ऐं हुनजी संगत कहिड़ी आहे हू कंहिंसां ॻाल्हाए थो कीअं थो ॻाल्हाए ऐं फज़ील सां ॻाल्हाए थो या कोन थो ॻाल्हाए जे कनल कुमसूं उहो असां चवंदो सिंधी उर्दू जेको हरगिज़ न आहे कंहिंखे ॻाल्हाइणी क्लास में त थियो पर ॿाहिरि बि जेकॾहिं पकिड़िजी पवंदासीं त 8 आना आधो हाफ रुपी दंड हूंदो ऐं उन लाइ ख़ासि आलमजाम महसूद कैप्टन आलमजाम महसूद हो जेको पोइ लेफ्टिनेंट जनरल हा जंहिंजे लाइ ॿुधायो हुनजे पीउ थपड़ाई उनखे मुक़ररु कयूं उहो ॾंडु जंदो पोइ बाद में जॾहिं असां वॾा थी वियासीं ऐं लंडन में कनल कुम्स वटि वियुसि मुंहिंजो जहाज़ हिकिड़ो दफ़ो जहाज़ ते बि असां सां गॾु हलियो कनल कुम्स पोइ उते लंडन में उन पंहिंजे घर जो नालो पिटाड़ो हाउस रखियो अच्छा जंहिंजे घर मां इम्प्रेस थी पंहिंजे पुराणे हिन घर ते पिटाड़ो हाउस रखियो नालो अञा ताईं आहे हुन नाले त उन मूंखे चयूं इन करे चवंदुसि अंग्रेज़ी हिकिड़ो त इंग्लिश इंटरनेशनल लैंग्वेज आहे तव्हांखे ॻाल्हाइण में हॿक न थिए जेकॾहिं तव्हांखे सुठे नमूने ईंदी त तव्हां कॉलेज में यूनिवर्सिटी में टीचर खां सुवाल बि करे सघंदा आहियो ऐं कारोबार बिज़नेस ॿाहिरि हूंदा उहो करे सघंदा आहियो ऐं ॿी ॻाल्हि इन करे आउं चवंदुसि त अंग्रेज़ी ईअं में ॻाल्हायो छो जो पोइ जेकॾहिं उर्दू या सिंधी आउं तव्हांखे चवां त पोइ तव्हां गारियूं ॾियो आहे हिक ॿिए खे अंग्रेज़ी में तव्हांखे गारियूं ईंदी कोन अल्ताफ़ साहब तव्हांजी वॾी महिरबानी अॼोकी कचहरी हिते ई पूरी थी ऐं तव्हां नशे खां बि बची वियो ऐं शराब ऐं बियर जे पार्टियुनि खां बि बची वियो अॼु ॾींहं ताईं बचियलु आहियो ऐं सवालु हीअ आहे त अल्ताफ़ साहब कंहिं हिकिड़ी कचहरी ॿिनि कचहरियुनि 3 कचहरियुनि जो नालो कोन्हे पाण वरी ईंदड़ कचहरी में अल्ताफ़ साहब सां कंहिं ॿिए मौज़ू ते संदसि हयाती जे कंहिं कुंड पासे खां हली ऐं कंहिं छांवरे में साईं खां ॻाल्हियूं पुछंदासीं अल्ताफ़ साहब तव्हांजी वॾी महिरबानी